ओम शांति। अॼु मुले तारीख़ 4/9/2022। अॼु मिठा मिठा बाप दादा चवनि था। अॼु अव्यक्त बाप दादा जो रिवाइज कोड 1/4/1992 92। उड़ती कला जो अनुभव करण लाइ 2 ॻाल्हियुनि जो बैलेंस रखो। ज्ञान युक्त भावना और स्नेह युक्त योग। अॼु बाप दादा पंहिंजी स्नेही भावना मूर्त आत्माउनि खे ज्ञान स्वरूप योगी आत्माउनि खे ॾिसनि था। 2 प्रकार जी आत्मायूं बाप खे प्रिय आहिनि ऐं 2 ही बाप सां पंहिंजे यथा स्नेह ऐं भावना प्रमाण प्रत्यक्ष फल वर्ते जा अधिकारी भी आहिनि। ज्ञान स्वरूप योगी तो आत्मायूं पंहिंजे शक्ति प्रमाण बाप जे समीप समान सर्व शक्तियुनि जी अनुभूतियुनि जो वस्तु प्राप्त करनि थियूं। 2 ही प्राप्ति स्वरूप आहिनि, लेकिन ॿिन्हिनि जे प्राप्ति में अंतर आहे। स्नेह ऐं भावना मूर्त ॿार सदा भावना जे कारण यादि में रहंदा आहिनि। बाप सां प्यार जो अनुभव कंदा आहिनि, शक्ति जो भी अनुभव भावना जे फल जे स्वरूप में कंदा आहिनि, लेकिन सदा ॿियो शक्तियुनि जो अनुभव न कंदा आहिनि। ज्ञानी स्वरूप योगी तो आत्माएं सदा शक्तियुनि जो अनुभूति द्वारा सहज विजयी थियण जो विशेष अनुभव कंदियूं आहिनि, समानता जो अनुभव कंदियूं आहिनि। त 2 प्रकार जे ॿार वृत्ति खे प्राप्त कंदा रहंदा आहिनि। सदा अचल अटल स्थिति जो अनुभव योगी तो आत्माएं ही कंदियूं आहिनि। स्नेही व भावना स्वरूप आत्मायूं भावना सां स्नेह सां अॻियां वधंदियूं आहिनि, लेकिन सदा विजयी न आहिनि। स्नेही आत्माउनि जे मन में मुख सां सदा बाबा बाबा आहे। हिन कारण समय समय प्रति समय सहयोग प्राप्त थींदो आहे। भावना जो फल समय प्रमाण बाप द्वारा प्राप्त थींदो ई आहे, लेकिन समान थियण में ज्ञानी योगी तो आत्माऊं समीप आहिनि। हिन करे भावना ऐं ज्ञान स्वरूप थियण जो लक्ष्य रखो। जेतिरी भावना हुजे ओतिरो ही ज्ञान स्वरूप भी हुजे। सिर्फ भावना व सिर्फ ज्ञान ये भी संपूर्णता न आहे। ज्ञान युक्त भावना स्नेह संपन्न योगी आत्मा ये ॿिन्हिनि जो बैलेंस सहज उड़ती कला जो अनुभव कराईंदा आहिनि। बाप समान थियण अर्थात ॿिन्हिनि में समानता हुजणु खपे। मतिलबु असांखे ज्ञानी भी हुजणो खपे, भावना वारो भी हुजणो खपे, स्नेही भी हुजणो खपे, योगी भी हुजणो खपे। सिर्फ भावना आहे, स्नेह आहे, अकेलो कुछ भी न हुजणो। वर्तमान समय भावना स्वरूप आत्माएं सेवा में ज्यादा है। ये आत्माएं भी स्थापना के कार्य में, चाहे आदि सनातन देवी देवता धर्म की स्थापना में, चाहे राज्य की स्थापना में, ॿिन्हिनि में आवश्यक है। लेकिन हाणे समय प्रमाण ज्ञानी योगी तो आत्माउनि जी आवश्यकता है, ॿियो ज्यादा आहे। छो जी अॻियां जे समय प्रमाण वैराग्य वृत्ति जे वायुमंडल जे कारण भावना स्वरूप आत्मायूं ॿियो ही सहज अचणियूं आहिनि। इन करे सेवा जे लक्ष्य में ज्ञानी योगी तो आत्माउनि जी तरफ अटेंशन ज्यादा है। अहिड़ी आत्माउनि जी वृद्धि आवश्यक आहे। सम्झो, ईअं न सम्झो कि संख्या ॾाढी वधे थी, लेकिन ईअं बाप समान सर्व शक्तियुनि जी अनुभूति वारी आत्माऊं तैयार करो। राजधानी जी वृद्धि तो सुठी थी थिए, लेकिन विश्व परिवर्तन में 2 स्वरूप जे बैलेंस वारी आत्माएं ही निमित्त ठहींदी। छो जी विश्व परिवर्तन जे लाइ ॾाढी सूक्ष्म शक्तिशाली स्थिति वारी आत्माएं खपनि, जो पंहिंजी वृत्ति द्वारा श्रेष्ठ संकल्प द्वारा अनेक आत्माउनि खे परिवर्तन करे सघनि। स्नेही व भावुक आत्माऊं स्वयं में ॾाढा सुठा हलंदा आहिनि, लेकिन वह स्नेह व भावना जे प्रति विश्व जे प्रति न हूंदी।
स्वयं जे प्रति व कुछ समीप आत्माएं जे प्रति हूंदी आहे। बेहद जी सेवा व विश्व प्रति सेवा बैलेंस वारी आत्मायूं करे सघंदियूं आहिनि। बेहद जी सेवा व पंहिंजी शक्तिशाली मनसा शक्ति द्वारा शुभ भावना और शुभकामना द्वारा थींदी आहे। मतलब सभिनि जे लाइ सुठो सुठो, सिर्फ स्वयं जे प्रति भाव न, लेकिन ॿियनि खे भी शुभ भावना शुभकामना द्वारा परिवर्तित करे सघूं। त अहिड़ी भावना ज्ञान स्नेही योग शक्ति हुजे, अहिड़ी आत्माएं ठहिया आहियो या सिर्फ स्नेही भावुक आत्माएं ॾिसी करे ख़ुशि थी वेंदा आहियो। कल्याणकारी ठहिया आहियो या विश्व कल्याणकारी ठहिया आहियो, ये चेक करो छा रिजल्ट आहे। बाप दादा ॿुधायो ई कि बाप खे ॿई प्यारा आहिनि। ॿिन्ही प्रकार जी आत्माउनि खे ॾिसी बाप दादा ख़ुशि थींदो आहे। पोइ बि स्नेही आत्मा ठही बाप खे पंहिंजो त ठाहे छॾियो न, पहचान त मिली वई न, वर्थे जा अधिकारी त ठही वियो, कोटनि जे लाइन में त अची वियो, पंहिंजे ठिकाने ते पहुची वियो, तन सां भटकण मन सां भटकण बची वियो। इन करे ख़ुशि थींदा आहियो। ॿार भी ख़ुशि, बाप भी ख़ुशि, खुश किस्मत वारा त ठही विया। लेकिन दुनिया जे हिसाब सां डायरेक्ट बाप जे ठहण वारा ॾिसो केतिरा साधारण आत्मायूं आहिनि। विश्व जे शिक्षक जे स्टूडेंट ॾिसो कहिड़ा वंडरफुल आहिनि। पढ़ाइण वारो ऊचे ते ऊचो ऐं पढ़ण वारा केतिरा साधारण, लेकिन साधारण स्वरूप में अचण वारे बाप खे ॼाणदा आहिनि। बाप दादा भी VIP ठही करे न ईंदो आहे, साधारण रूप में ईंदो आहे। कोई प्राइम मिनिस्टर व के राजा जे तन में न ईंदो आहे। हिन करे पहचानण वारा साधारण ही भाग्य प्राप्त कंदा आहिनि। खुश नसीब आयो, केतिरो भाग्य मिलो आहे। पद्मा पदम थियण भी कुझु न आहे। हाणे ॾिसो संख्या त ॾाढी आहे। पहिरियों सोचदा हुयासीं एतिरो हाल कंहिं कम जो ईंदो, ऐं हाणे छा लॻंदो, सभिनि खां वॾो हॉल ठाहिणो खपे। ब्राह्मणनि खे ये वरदान आहे, जेतिरो वॾो ठाहींदा वेंदा ओतिरो नंढो थींदो वेंदो। जो भी ईंदा सभी अचण वारनि खे मुबारक, लेकिन सिर्फ भावुक न ठहो, ज्ञानी भी ठहो, प्रकृति जा भी ज्ञानी ठहो। ज्ञान सिर्फ आत्मा जो न, आत्मा परमात्मा ऐं प्रकृति, उनमें ड्रामा भी अची वियो। सुनील जो ज्ञान खपे, काथे वञो था ॿियो पंहिंजे लाइ छा अटेंशन खपे, काॾे भी वञो पंहिंजे लाइ छा अटेंशन करे। प्रकृति जो भी अगर नॉलेज न आहे त नॉलेजफुल न थींदो। स्थान जो, व्यक्ति जो, स्थिति जो, सुनील जो ज्ञान रखो, सिर्फ भावुक न ठहो। वञणो ई आहे, वठी वञणो ई, वठी अचणो ई आहे। ज्ञान स्वरूप माना दूरादेशी प्रकारदर्शी। सुनील जो ज्ञान अगर स्पष्ट आहे तो सफलता मिलती। अगर कोई पंहिंजी गलती सां बार बार बीमार थींदो त बाप दादा हुनखे ज्ञानी योगी न चईंदा आहिनि। ज्ञान जो अर्थ आहे समझ, पंहिंजी स्थिति खे भी समझो, शरीर खे भी समझो, आत्मा जी स्थिति, शरीर जी स्थिति, वायुमंडल जो सब ज्ञान बुद्धि में आए त नॉलेज हो। सिर्फ भावना ते राजी न थियो कि हा भई हिननि जी भावना ॾाढी सुठी आहे। अचण वारा लाइण वारा ॿिन्हिनि खे नॉलेजफुल थियणो खपे। जो थींदो आहे उहो त मिठो ड्रामो ई चईंदासीं। हलचल में त न आयो न, अचल आहे न, लेकिन अॻियां जे लाइ अटेंशन। बाप दादा भी ॼाणदो आहे कि ॿार केतिरी महिनत सहन करे करे पहुचंदा आहिनि। हिन जे लाइ त मुबारक आहे। जंहिं आत्मा खे जो वरतो आहे उहो उन्हनि खे प्राप्त थियणो ई आहे। वर्ते सां वंचित कोई भी न थी सघंदो आहे, चाहे साकार में सम्मुख, चाहे पंहिंजे स्थान ते मनमना भव रहींदा आहिनि। वरतो अवश्य प्राप्त थींदो आहे। डबल नॉलेजफुल थियणो आहे, हाफ नॉलेजफुल न। अच्छा चारो ओर जी सर्व खुशनसीब आत्माएं, सर्व स्नेही योग की शक्ति जी समानता जी अनुभूति आत्माएं, अनुभवी आत्माएं, भावनाओं ज्ञान स्वरूप आत्माएं, सदा बाप समान थियण जे लक्ष्य खे पूर्ण करण वारी आत्माएं, सदा समीप अनुभव करण वारी आत्माएं, अहिड़ी सदा अचल अडोल
रहण वारी विशेष आत्माउनि खे बाप दादा जो याद प्यार ऐं नमस्ते। अॼु मधुबन में आई पार्टियुनि में हिकु ही घंटे जे अंदर कर्नाटका जोन जा 2 बुजुर्ग भाई पंहिंजो पुराणो शरीर छॾियो। इन करे बाप दादा मुरली में ही अटेंशन खिचवाई कि नॉलेज सब प्रकार जी नॉलेज हुजणी खपे। सिर्फ भावना सां न, हा भई भावना सुठी आहे, बस भावना सां माण्हू अची वेंदा आहिनि स्नेह में, बाप दादा जी पधरामणी थींदी आहे त इहे सुबुह खां लॻल हूंदा आहिनि, 20 बजे खां हॉल में वेही रहंदा आहिनि। लेकिन शरीर जो भी ध्यानु रखणो आहे, सभिनि जो ध्यानु रखी करे मिलन मल्हाईंदासीं न बाबा सां त फ़ाइदो आहे। दादियुनि सां अव्यक्त बाप दादा जी मुलाक़ात संगठन जी शक्ति संगठन खे अॻियां वधाए थी। सुठी हिम्मत सां हिक ॿिए खे सहयोग ॾेई वृद्धि खे प्राप्त करो था। तव्हां निमित ठहियली आत्माउनि जी हिम्मत अनेक आत्माउनि जी हिम्मत खे बढ़ाईंदी आहे। हर परिस्थिति जा अनुभवी ठही विया आहियो न, नथिंग न्यू लॻंदो आहे न। बाप दादा पर्दे जे अंदर प्रकाश ॾींदा रहंदा आहिनि, लेकिन पाठ वॼाइण वारी स्टेज ते तव्हां आत्मा ही आहे न। सुठो पाठ वॼायो था। बाप दादा सां महावीरनि जी संगठन निमित संगठन की विशेष अमृत वेले नंबर 1 उन्ही आत्माउनि खे याद प्यार ऐं गुड मॉर्निंग कंदा आहिनि ऐं उहो ही प्रकाश चयो, प्यार चयो सॼे ॾींहं जी खुराक थी वेंदी। ईअं लॻंदो आहे न सभु ठीकु आहे, हिम्मत सां सफलता आई थी। अव्यक्त बाप दादा सां डबल विदेशी भाई बहननि जी मुलाक़ात। ऑस्ट्रेलिया सां जो ॿार आया। ऑस्ट्रेलिया निवासी ॿारनि जी विशेषता बाप दादा ॾिठी। ऑस्ट्रेलिया निवासियुनि जी विशेषता छा आहे ॼाणंदा आहियो? पहिरीं बार आया आहिनि, इन करे न ॼाणंदा आहिनि। नए स्थान सां आया आहियो, उहा पंहिंजी नए स्थान ते आया आहियो या पंहिंजी पहचान ई उहे स्थान ते आया आहियो। हिते पहुचण सां कल्प पहिरियों जी स्मृति एतिरी स्पष्ट थी वई आहे जीअं हिन जन्म में भी हाणे ॾिठो अथव। ये ही निशानी आहे समीप आत्माउनि जी। मतलब तव्हांखे अनुभव थिए थो कि असां हितां पहिरियों भी आया हुआसीं, मतलब हितां जा ई आहियूं असां। इन अनुभव द्वारा ही पंहिंजे खे ॼाणे सघंदा आहियूं कि असां ब्रह्मण आत्माउनि में भी समीप आत्माएं आहियूं या दूर जी आत्माएं आहियूं। अगर तव्हांखे नज़दीक उहो ई लॻे थो कि असां हितां जा ई आहियूं त मतलब समीप आत्माएं आहियूं। फर्स्ट नंबर व सेकंड नंबर ये ही इन लौकिक संबंध में विशेषता है जो हर एक समझदो आहे कि मां फर्स्ट वञा। लौकिक में त नंबरवार समझदा आहिनि, इहो वॾो आहे, इहो ॿियो नंबर, इहो टियों नंबर, लेकिन हिते लास्ट वारो भी समझदो आहे मां लास्ट तो फास्ट आहे। ये ही लक्ष्य सुठो आहे, फर्स्ट अचणो ई आहे त फर्स्ट जी निशानी सां बाप सां गॾु रहण, बुद्धि सां प्रयत्न न करणो पए, लेकिन सदा साथ जो अनुभव रहे। जॾहिं इहो अनुभव थी वेंदो आहे कि मुंहिंजो बाबा त जो मुंहिंजो हूंदो आहे उहो स्वतः ही यादि ईंदो आहे, यादि करणो न पवंदो आहे। मुंहिंजो अर्थात अधिकार प्राप्त थी वेंदो। मुंहिंजो बाबा मां बाबा जो केतिरा थोरे से शब्द ऐं सेकेंड जी ॻाल्हि आहे। हिनखे चइबो आहे सहज योगी। तव्हांजे बोर्ड में भी सहज राजयोग केंद्र लिखल आहे न, मतलब इजी कॾहिं थींदो जॾहिं असां बाबा खे पंहिंजो ठाहे रखंदासीं, बाबा खे हर कम में पंहिंजो साथी ठाहे रखंदासीं न, त ही सहज राजयोग सहज योग जो अनुभव बाबा जो सहज बाबा द्वारा अनुभव करे सघंदासीं। त अहिड़ा ही सहज योग सिखियो था न। माया ईंदी आहे बाप सां गॾु रहण वारनि जे साम्हूं, माया त अची न सघंदी आहे। जीअं पंहिंजे शरीर जे रहण जो स्थान मालूम आहे, ठहियल आहे न, जो त जॾहिं भी फ्री थींदा आहियो त सहज ई पंहिंजे घर में अची करे रेस्ट कंदा आहियो। जीअं पंहिंजे शरीर जे रहण जो स्थान मतलब जाते असां रहंदा आहियूं, इन रीति सां जॾहिं मालूम आहे कि मुंहिंजो बाप जे पास रहणो आहे, मूंखे बाप जे पास रहणो आहे, इहो ई ठिकानो आहे मुंहिंजो।
जो कार्य कंदा भी रहंदा आहिनि बुद्धि द्वारा अनुभव थी हर हिक पंहिंजी तकदीर ठाहे करे तकदीर ठाहिण वारो तकदीर ठाहिण वारे जे साम्हूं पहुची विया आहिनि। बाप दादा हर हिक जी तकदीर जो सितारो चमकंदो ॾिसनि था। वैरायटी ग्रुप आहे न, ॿार बि आहिनि, बुजुर्ग बि आहे, यूथ बि आहे, लेकिन हाणे त सभु नंढा ॿार थी विया आहिनि। मतलब आत्मा बाबा जा आत्मा खे ॾिसंदो न, आत्मा जेतिरी अनुभवी थींदी वेंदी उन हिसाब सां नंढी वॾी बुजुर्ग थींदी वेंदी। कॾहिं कोई चईंदो 8 मास जो, कोई 12 मास जो। अलौकिक जन्म जो ही वर्णन कंदा आहियूं। हाणे असां पंहिंजे आत्मिक जन्म जे हिसाब सां, आत्मिक सम्झ जे हिसाब सां केतिरा वॾा आहियूं उहो बाबा ॾिसंदो आहे। सभी कल्प पहिरियों वारा सुकी लॻा आत्मा आहियूं। सदा बाप जे अटूट लगन में मग्न रहंदे हुए अॻियां वधदा हलो। ये अटूट याद ही सर्व समस्याएं के हल करे उड़ती पंछी ठाहे उड़ती कला में वठी वेंदी। बाप दादा जे दिल तख्त नशे में रहंदे हुए सदा हिन ही नशे में रहो कि असां कल्प जा अधिकारी, कल्प पंहिंजो अधिकार वठदा ई रहंदा आहिनि। मुबारक हुजे, सदा ही मुबारक वठण जा पात्र आत्मा ही आहियो न। अच्छा, अमेरिका जी पार्टी तव्हां सभु बाप दादा जे सिर जा ताज श्रेष्ठ आत्मा ही आहियो। श्रेष्ठ आत्माउनि जो हर संकल्प हर बोल श्रेष्ठ हूंदो आहे। कॾहिं न सदा अक्षु जी सदा वरसो पायो था न, त जॾहिं सदा जो वरसो पाइण जे अधिकारी आहियो त सदी भी सदाकार जी हुजणी खपे। सदा शब्द खे सदा याद रखणो आहे। इहो ई वरदान सभी ॿारनि खे बाप दादा ॾियनि था। सदा खुश रहो, सदा उड़ती कला में रहो, सदा सर्व खजाननि सां संपन्न रहो। अहिड़ो वरदान वठण वारी आत्मायूं सहजयोगी स्वतः थी वेंदियूं। अॼु ख़ुशी जो ॾींहुं आहे। सभिनि खां वधीक ख़ुशी कंहिंखे आहे? बाप खे व तव्हां ॿारनि खे कंहिं चयो ॿारनि खे। बाप खे ये ख़ुशी आहे कि अहिड़ो कोई बाप सॼे वर्ल्ड में न हूंदो जंहिंजो हर हिकु ॿार श्रेष्ठ हुजे। बाप दादा हिकु ॿार जी अगरि विशेषता जो वर्णन करे त कई वर्ष बीती वञे। हर हिकु ॿार जी महिमा जी वॾे शास्त्र ठही वञनि। विशेष आत्मा ही आहे न। ईअं अहिड़ो निश्चय आहे सदा माया जी, अहिड़ो निश्चय हुजे त सदा ही माया जी स्वतः थी वञे कि असां एॾी विशेष आत्मा ही आहियूं। मैक्सिको ग्रुप जेतिरो परे आयो ओतिरो दिल जे समीप आहे। अनुभव कंदा आहियो सभिनि पंहिंजी सीट बाप दादा जे दिल तख्त ते रिजर्व करे छॾी आहे न। बाप दादा हिकु रतन जी वैल्यू खे ॼाणंदा। हिकु रतन स्थापना जे कार्य खे सफल करण जे निमित्त आहे। त पंहिंजी खे एतिरो अमूल्य रतन सम्झंदा आहियो। केतिरी भाग्यवान आत्मा आहियो जो एतिरी परे खां बि बाप ढूंढे करे पंहिंजो ठाहे छॾियो। तव्हां एतिरा परे रहंदा आहियो त बि बाप ढूंढे करे पंहिंजो ठाहे छॾियो। जे दुनिया में जो वॾा विद्वान आचार्य आहिनि उन्हनि सां त तव्हां पदम गुणा अधिक भाग्यवान आहे। बस इन ही खुशी में रहो कि जो जीवन में पाइणो हुयो उहो पाए छॾियो। न्यूज़ीलैंड ठाहियो था न। स्वयं खे भी नयो ठाहियो त विश्व खे भी नयो ठाहींदा। पंहिंजो ऑक्यूपेशन यही ॿुधाईंदा आहियो, लिखंदा आहियो कि असां सभी विश्व जो नव निर्माण करण वारा आहियूं। जो जाते रहंदो आहे हुनखे त नयो ठाहिणो पए न। हर हिकु स्थान जी पंहिंजी विशेषता आहे। न्यूज़ीलैंड जी विशेषता छा आहे? न्यूज़ीलैंड में वयल हुआ भारतवासियुनि खे पोइ भी भारत जे श्रेष्ठ भाग्य ठाहिण वारे बाप जी पहचान मिली वई।
भारत में रहंदे भारतवासी ॿार न ॼाणे, लेकिन विदेश में रहंदे भारत जी महिमा खे बाप खे ॼाणे छॾियो। न्यूजीलैंड में भारत जा बिछड़ा हुआ ॿार सुठा सुठा निकिता आहिनि। न्यूजीलैंड टीचर्स पुठियां मिली, लेकिन सर्विस जी स्थापना पहिरों कई हुई। इन करे हिम्मत वारा ॿार, उमंग उल्लास वारा ॿार विशेष आहिनि। मतलब पहिरों तो सर्विस करण खां पोइ टीचर मिली, न त टीचर पोइ मिली। अच्छा, ओम शांति वरदान आहे। लगाव जे सूक्ष्म धागन खे समाप्त करे उड़ती कला में उड़ण वारा संपूर्ण फरिश्ता हो। फरिश्ता अर्थात जंहिंजो इन पुरानी दुनिया सां कोई रिश्तो न आहे। त सूक्ष्म रीति सां चेक करो कि अंश मात्र भी कोई धागो पंहिंजी तरफ आकर्षित त न कंदो आहे। छोजी अगर कोई चीज सुठी लगदी त उन तरफ आकर्षित जरूर थींदा, वो आकर्षित जरूर कंदी है। कई चईंदा आहिनि इच्छा न आहे लेकिन सुठो लॻंदो आहे, त इनखे मोटो धागो ऐं त बाबा चईंदा आहिनि इच्छा आहे मोटो धागो ऐं इच्छा न आहे लेकिन सुठो लॻंदो आहे। इहो जेको सुठो चईंदा आहिनि न, इहो सूक्ष्म धागो आहे। हाणे उनखे भी समाप्त करे संपूर्ण फरिश्ता ठहो। स्लोगन आहे मनसा द्वारा शक्तियुनि जो, कर्म द्वारा गुणनि जो दान ॾियण ही महादानी ठहण। अच्छा, ओम शांति।